तहरीक इंसाफ चेयरमैन के तोशाखाना केस में सजा मुअत्तल, जमानत आजाद करण जो हुक्म, साइफर केस में एक दफ़ो ॿीहर गिरफ़्तार। इस्लामाबाद हाई कोर्ट तोशाखाना केस में तहरीक इंसाफ चेयरमैन की सजा मुअत्तल करे जमानत आजाद करण जो हुक्म ॾेई छॾियो। ख़ासि अदालत जे हुक्म ते साइफर केस में एक दफ़ो ॿीहर गिरफ़्तार, हिक ॾींहं जे रिमांड ते जेल में ई रखण जो हुक्म, सुभाणे अदालत में पेश करण जी हिदायत। इस्लामाबाद हाई कोर्ट पंहिंजे तफ़सीली फ़ैसिले में चयो आहे त दरख़्वास्त ॾींदड़ खे सज़ा जी मुअत्तली ज़मानत जो हक़ आहे। पीपुल्स पार्टी के वफ़द इलेक्शन कमीशन की अख्तियारनि सां मुलाक़ात, आम चूंडुनि लाइ शेड्यूल फौरी तौर जारी करण जो मुतालबो। पीपी अखबार जो चवणु आहे त आम चूंडूं आइन में ॾिनल मुद्दे अंदर थियण घुर्जनि। इलेक्शन कमीशन खे तकबंदियुनि लाइ वधीक वक़्त जी ज़रूरत नाहे। इलेक्शन कमीशन फौरी तौर आम चूंडुनि जो शेड्यूल जारी करे। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल रिमार्क्स देंदे चयो आहे त प्रैक्टिस प्रोसीजर एक्ट ज़रिए अदलिया ते हमलो करे बुनियादी लोॾिया विया आहिनि। छा कंहिं मुअत्तल थियल कानून जी रोशनी में समूरनि केसनि ते ॿुधणी रोकी वञे? ॿियो हल आहे त अदालत पंहिंजो कमु जारी रखे ऐं पार्लियामेंट तय करे। जस्टिस मखदूम अली खान जो चवणु आहे त अदालत कंहिं कानून खे कारदम करार न ॾेई रही आहे। कानून ज़रिए आइन जी भञकड़ी कई वई आहे। निगरान वफ़ाक़ी काबीना में बिजली के बिलन बाबत अवाम के रिलीफ बाबत फ़ैसिलो नथी सघियो। जुलाई ऐं अगस्त महीने जा बिल किस्तनि में उगाइण जी मंज़ूरी तवानाई डिवीजन के अवामी रिलीफ बाबत तरीक़ेकार वाज़े करण जी हिदायत। इस्लामाबाद हवाई अड्डे के आउट सर्विस करण बाबत मामलो स्टीयरिंग कमेटी हवाले तवानाई वारी वज़ारत ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो आहे त क्रेडिट 17 खां 21 जा 15,971 मुलाज़िम हर महीने 70 लख यूनिट मुफ़्त बिजली इस्तेमाल कंदा आहिनि। ग्रेड 1 खां 16 ताईं मुलाज़िम 33 करोड़ यूनिट हर महीने मुफ़्त बिजली इस्तेमाल पिया कनि। 1,73,000 सरकारी मुलाज़िमनि खे हर साल 10 अरब रुपयनि जी मुफ़्त बिजली मिलंदी आहे। मुफ़्त बिजली यूनिट ख़त्म करे मख़सूस रक़म पघार में शामिल करण सां फ़र्क़ु वधीक घटि थी वेंदो। बिजली के बिलन में इजाफे खिलाफ वापारी शहरी मुसलसल सरापा एहतजाज। बणल सखर में पुखास टंडियल हयार जेकबाबाद दादू कुंडरी में एहतजाज मुज़ाहिरा। अखबार जो चवणु आहे त मुआशी बहरान जो शिकार शहरनि खे ॻरा बिल मोकिले आफ़कात करण ते मजबूर कयो पियो। रानीपुर की हवेली में ज्यादती खां पोइ क़त्ल थियल निंगरी फातिमा फरड़ो केस जो मुख्य जवाबदार असद अली शाह वधीक हिक ॾींहं जे रिमांड ते पुलिस हवाले। सहाफ़िनी पुलिस जे एहलकारनि खे धमकियुनि ॾे केस में जवाबदार अकबर कल्होड़ो जेल हवाले। पीर असद अली शाह जे ड्राइवर ते ॾोह में मदद करण जो केस दाख़िल। तंगपाणी के PPHI सेंटर में 2 ताज़ा ॼावल ॿारड़ा फोत वारसनि तरफ़ां सहूलतुनि जी खोट ऐं डॉक्टरनि ते गफ़लत करण जो इल्ज़ाम। अमले ख़िलाफ़ कार्रवाई करण जो मुतालबो। ऐं पाकिस्तान की मेज़बानी हेठि एशिया कप सुभाणे खां शुरू थींदो। पहिरीं मैच में पाकिस्तान ऐं नेपाल विच में दंगल थींदो। रवायती मुख़ालिफ़ पाकिस्तान ऐं भारत जी मैच 2 सेप्टेम्बर ते खेॾी वेंदी।